कंबर मां के अपडेट कंदा हलूं। आमिर हुसैन भुट्टो की रिपोर्ट मुजिब पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले कंबर शदात कोट तरफ़ां कंबर के निजी हॉल में 58 यौम तासीस जो प्रोग्राम मुनक़िद कियो वियो ऐं सालगिरह जो केक काटियो वियो। प्रोग्राम में सॼे ज़िले मां उहिदेदारनि ऐं जियालनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते हाजी कमरुद्दीन गोपांग, गुलाम मोहम्मद असराण, बुलंद खान जुणेजो, डॉक्टर नियाज़ अहमद चांडियो, इरशाद अली लाखो, लाला मुजीबुर रहमान भुट्टो समेत ॿियनि ख़िताब कंदे चयो त कंबर शदात कोट ज़िले जे जियालनि अॼु पूरे मुल्क में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी 58 यौम तासीस जे मौक़े ते शानदार मेड़ाका कोठाए लखनि जी तादाद में अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मुहबत जो सबूत ॾिनो आहे। हिननि वधीक चयो त अॼु खां 58 साल अॻु क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वजूद आंदो। शहीदनि पंहिंजे जानियुनि नज़राना ॾेई पार्टी के ज़िंदा रखियो। अॼु भी पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम जी दिलनि में आहे, हमेशा रहंदी। आख़िर में पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए ख़िताब